पर रखवाला हथे कैरा अञा जियरिया सिरिय में साहा तने जनीअ जी चाल मां हलण कोन ॾींदसि कौन इन्हे जी मां चालाकी हलण ॾींदसि अचो दिलावर खान अचो वेहो हाँ निसार खान हाणे मूंखे ॿुधाए त कीअं घुरायो अथई दिलावर खान हाल हाल बि थींदा पहिरियां कुझु खाइण पीअण त थी वञे न निसार खान न खाइण पीअण खे छॾियो तव्हां हवाल ॾियो त मां निकिरी दिलावर खान अॼु असां तव्हांखे दोस्त जी हैसियत सां घुरायो आहे DSP जी हैसियत सां न छा तव्हां अॼु असांखे कुझु लम्हा नथा ॾेई सघो दोस्तीअ जो वास्तो ॾेई मारे वेठई हाणे काॾे वञिबो वेठा सरताज जो मेहमान पहुची वियो हा अंदर वठी अचोसि ॿियो महिमान केरु आहे हा दिलावर खान अचे त ॾिसजो हूअं तव्हां दुश्मन ई सही पर मुंहिंजो तॾो समझी हिक ॿिए खे हथ तुंहिंजे तॾे जो ख़्यालु आहे निसार खान न त मूसा खान ईअं मुंहिंजे साम्हूं ज़िंदा बीठो हुजे अचण सां ई मुंहिंजे पिस्टल जी गोली हिन जो इस्तक़बाल न करे ही फौलाद जो सीनो आहे दिलावर खान फौलाद जो सीनो आहे तुंहिंजे न पिस्तौल जी हिक गोली छा असर कंदी हिन जे लाइ पूरो गुदाम बारूद जो कतबाण पोइ बि मूसा खान जो सीनो चाक करे न सघंदो बस बस मूसा खान बस मुंहिंजी इज़त खे ॾिसो दिलावर खान मुंहिंजी इज़त खे ॾिसो तव्हां ज़िद खे छॾे ॿई महिरबानी करे वेठो निसार खान मक़सद जी ॻाल्हि कर त मां हितां निकिरां तव्हां बि मूसा खान वञण लाइ तकड़ा आहियो ऐं दिलावर खान बि तकड़ो आहे पोइ मां मक़सद जी ॻाल्हि कंहिंसां कंदुसि अॼु भली तव्हां पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं मूसा खान सां वरियो मां वरी ॿिए चकर ईंदुसि असुल मुंहिंजे मक़सद जी ॻाल्हि इहा आहे दिलावर खान त मां हिते अमुन ॾिसण थो चाहियां तंहिंजे करे तव्हां ॿिन्ही खे हिते घुरायो अथव तुंहिंजे अमन ख़ातिर असां छा था करे सघूं सिर्फ़ हिकिड़ो वाइदो कहिड़ो वाइदो दिलावर खान जेकॾहिं तव्हां ॿई धुरियूं हिते खीर खंड थी वञो त हितां जो अमुन बिल्कुलु बरक़रार थी वेंदो इहो नामुमकिन आहे निसार खान नामुमकिन निसार खान हाणे घणी देर थी चुकी आहे मूं घणो ई दरगुज़र कयो त हिक मोहबती माण्हूअ जे हथनि में हथियार न अचे पर जे हाणे हथनि में हथियार खयों पिया अथनि त जेसि ताईं ज़ालिमनि जो अंत न आणींदुसि हथियार फिटो न कंदुसि अंजाम ताईं केर थो पहुचे इहो वक़्तु ॿुधाईंदो वक़्तु मूसा खान छा तव्हां मुंहिंजे करे इन ज़िद तां नथा लही सघो निसार खान तव्हां जे लाइ मूंखे इज़त आहे ऐं मां तव्हां सां वाइदो थो कयां त मुंहिंजे तरफ़ां का बि अगराई न थींदी पर जे भुल में दिलावर खान या उनजे छाड़तनि का अगराई कई त पोइ पूरे मुल्क खे बाहि ॾेई छॾींदुसि पूरे मुल्क खे हा दिलावर खान तव्हां छा था चओ जेसि ताईं मूसा खान हाकिम खान खे पनाह ॾेई वेठो हूंदो तेसि ताईं मां बार बार अगराई कंदो रहंदुसि बार बार ऐं ओसि ताईं अगराई कंदो रहंदुसि जेसि ताईं मूसा खान जो पूरो नस्ल तबाह नथो कयां दिलावर खान मूसा खान जे नस्ल तरफ़ ॾिसंदड़ अखियूं कढी कावनि खे खाराए छॾियो ऐं उन्हनि जा लाश हिन धरतीअ ते बेकफरनि वांगुरु रुलंदा रहिया इन करे हिकिड़ी सलाह ॾियां थो दिलावर खान ऐं जो इहे ॿियूं बेतरो करे छॾनि न त ता ज़िंदगी मोहताज बणिजी हिन धरतीअ ते धिका खाईंदो रहंदे धिका
ये धरती मुझी मां है मूसा खान। वो जायज और नाजायज खे चंगी तरह सुञाणे थी। बस मूसा खान बस। मूं त समझो त तव्हां ॿई सभई मामला हिते ख़त्म करे मुंहिंजी इज़त जो ख्याल कंदो, पर तव्हां त ॿई अञा बि अॻिते वधंदा था वञो। निसार खान जे हितों जो अमन बरकरार रखण चाहियूं थो त जल्द खां जल्द हाकिम खान खे गिरफ्तार कर, न त मां ॿुधाए थो छॾियां अहिड़ी खून जी रांदि थींदी, अहिड़ी त खून जी रांदि थींदी जंहिंखे को बि विसाए न सघंदो, को बि न। निसार खान एतिरी आसानीअ सां हाकिम खान तव्हांखे हथ कोन ॾींदो जेतिरी आसानी सां हाकिम खान जी गिरफ़्तारी जी दिलावर ॻाल्हि करे वियो आहे। हाकिम खान जी गिरफ़्तारी लाइ अञा बि वधीक रत जी रांदि थींदी, रत जी रांदि। इन करे चवां थो त हाकिम खान तां सभु खेद ख़त्म करे छॾियो ऐं दिलावर खान खे उन जी ज़िद तां लाहियो। ही कोन सुधरंदा, हरगिज़ न सुधरंदा जेसी ताईं हिक ॿिए खे तबाह ऐं बर्बाद न कंदा। सदको वञाए जीजा, सदको वञाए जीजा। ही छोकिरी अथई आहे त पोइ बि खैरा जी थी है न जीजा। खैरा में ऐं हिन छोकिरीअ में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। ही तोसां जीअ में जी मिलाईंदी। हा रही सियाणी, मिसकिन आहियां, सिर्फ़ हिकिड़ो दफ़ो मौक़ो ॾियो, अलाह कंदो तव्हांखे मूं तरफ़ां का बि शिकायत न मिलंदी। ठीकु आहे माई जन्नत, तुंहिंजे भरोसे ते मां हिन छोकिरीअ खे हवेली में रखां थी। जेका शिकायत मिली न त मां तोॾां सम्झंदसि। ॿुधे पई न सुहिणी, माने कहिड़ा हिते गुल खिलाए वई आहे। अम्मा जी ग़लतियुनि जी सज़ा मूंखे न ॾियो रही सियाणी। तोखे सज़ा कोन थी न, तूं अॼु खां वठी हिन हवेली में कम ते बीठी वञ, घर जी सफ़ाई ऐं थांव कपिड़ा धोई छॾ, बाक़ी रही मानी उहा पाण ई सोनी कंदी। ठीकु आहे रही सियाणी। ठीकु आहे, पोइ तूं वञी हाणे घर जो कमकार कर ऐं पंहिंजो घर समझजां। ॾिस मूंखे का शिकायत न मिले। 3 वक़्तनि जो खाधो मिलंदा ऐं पघार 3000। ठीकु आहे रही सियाणी, इहो मुंहिंजे लाइ गंज आहे। चङो, वञी घर जो कमकार कर। शाबाश, पंहिंजो घर समझजांइ। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त खैरा हिन छोकिरीअ खे हिन हवेलीअ में कम करण जे लाइ कीअं छॾियो आहे। जीजा, खैरात हिन छोरी लाइ बाहि ॿारे छॾी आहे, पर आऊं ॾटा ॾेई तव्हां वटि वठी आई आहियांसि। जीअं हू तव्हां ते आकड़ थी करे न, त हुनजी छोरी अची तव्हां वटि तव्हांजी जुतियूं घे ऐं तव्हांजे दर्जा थांव धोए, कपिड़ा धोए। जीअं खैरा खे ख़बर पए त जंहिं दर सां फिटाइम न उतां ई असांखे रोज़ी मिले थी ऐं पेट भरे मानी जो टुकर था खाऊं। इहो चङो कयो जन्नत, इहो चङो कयो जो तूं हिन छोकिरीअ खे वठी आई आहीं। खैरा लाइ छा पई पाण खे सम्झे, रही सियाणी सकीना सां पई फिटाए। जीजा, तव्हां घबरायो न, आऊं वेठी आहियां न। जे इन खैरा खां तव्हां जूं जुतियूं न उघराइम न त मुंहिंजो नालो बि जन्नत न आहे। जन्नत सम्झो न। जंहिं ॾींहुं खैरा खे तूं मुंहिंजी जुती साफ़ कराई न, मां तोखे हिन इनाम में 5000 जो वॻो पाराईंदमि। इहो वाइदो आहे तोसां रही सियाणीअ जो। सुभान अल्लाह। नैण कीला सपरी भंवर फिरूं भाला, जे
क्या फट फ्राक जा अंदर में ओला यार मिड़ैयाला जंहिंजी सोबत कान सिकी है साईं 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 सदको खोड़े खणुम सुपरी खयई ता कोड़ आदत जा खिंजी सांभे निभाए तोड़ मुंह में ऐब करोड़ तू पान सजाए जो सुपरी अॼु त मालिक जा लख कर्म आहिनि किरोड़े कुर्बा आहिनि जो अधी खेरा सिजो बण खां हिन महिल ताईं लुड़ नाहे आहियो अदी मूंखे लॻे थो अॼु अम्मा जी तबियत सही नाहे हाणे तूं ई खणी ज़िद खे छॾ किथे कावड़ में अम्मा कुझु करे न वेहे अदी जॾहिं अम्मा हवेली ते कम करण वेंदी हुई त तॾहिं बि कंहिं एतिराज़ न कयो जॾहिं तूं वेंदी हुई त तॾहिं बि कंहिं एतिराज़ न कयो हाणे जॾहिं मां थी कम करण वञा त सभई फुकिया वेठा आहियो हिन वक़्तु तूं ज़िद खे छॾ अम्मा खे राज़ी कयूं पोइ तूं भली वञ जाए अम्मा रहमत जी मामा अॼु हिन घर में मुंहिंजो पहिरियों ॾींहुं अहिड़ो गुज़रियो आहे जो शुक्र ऐं सब्र सां सभु कुझु मिली वियो आहे अदी पोइ मां हलां थी न अदी न अॼु मां तोखे वञण न ॾींदसि अदी अञा ग़लति कम ते वई आहियां जेकॾहिं अॼु मां न वयसि न त पोइ कम तां जवाब मिली वेंदो जवाब मिलियो त का वॾी ॻाल्हि नाहे अदी घर खां वेहण त इहो सुठो आहे त 3000 त घटि में घटि मां महीनो खणी ईंदसि अम्मा नाराज़ आहे अहिड़ा 3000 ई न घुर्जनि जेका घर में झेड़ो विझनि अदी जेकॾहिं मां सॼो ॾींहुं घर में मुसले ते वेठी हूंदसि न त तॾहिं बि अम्मा जो इहो लुड़ ख़तम न थींदो इन ई करे तूं मूंखे छॾ बाक़ी तूं ॼाणे अम्मा ॼाणे मां पंहिंजी बाक़ी ज़िंदगी महिनत मज़दूरी करे खाईंदसि अम्मा जेकॾहिं अदी ज़िद सां नथी लहे त तूं ई खणी सबुर कर ॾींहं ॿिनि में मां अदी सोनी खे प्यार मोहबत सां पाण सम्झाईंदसि हाणे इहो ॿुधायो त काॾे हलण जो इरादो अथव पहिरियां त सोचियो हुयुमि त कच्चे तरफ़ हलूं पर हाणे सोचां थो त पीर जी ॻोठ हलूं एॾे वरी पुलिस न मुंहं में पएव ज़रूर न त गाॾीअ ते वञूं हंधि निकिरी था पऊं मजू तूं ॿुधाए त हाणे काॾे हलण जो प्रोग्राम आहे मां त हिते ई आहियां फिलहाल त पुलिस जो हिन तरफ़ चाढ़ो नाहे जॾहिं बि हिन जगह जी पुलिस खे अगरि ख़बर पई त ही जगह असां मटाए हलंदासीं मजू मुंहिंजी सलाह वठी त तूं बि असां सां गॾु हल मजू अकेले रहण खां बहितर आहे त संगत सां गॾु रहो का महल न कंहिं जहिड़ी इतफ़ाक़ पुशी न ईंदो आहे जेकॾहिं सिकंदर जूं वाटूं तंग करण में तव्हां मुंहिंजो साथ ॾियो न त मां तव्हां सां हलण लाइ तयार आहियां तयार सिकंदर बि असांखे उन तरफ़ ई मिलंदो जंहिंजो अक्सर मूसा खान ॾांहुं अचण वञण थिए ऐं जंहिं ॾींहुं बि मोकियो ॾिनाई न त झंगली गिदड़ वांगे ढोलाए ढोलाए मारींदासीं ढोलाए ढोलाए जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ कारे जबल ते बि चढ़ंदव न त पोइ ते हटण वारो मां न आहियां न पोइ ते मां हटण वारो ऐं असांजो तोसां वाइदो आहे सिकंदर खे ख़तम करण लाइ पूरो पूरो तुंहिंजो साथ ॾींदासीं सिकंदर सिर्फ़ तुंहिंजो मुंहिंजो ऐं हिन जो दुश्मन आहे पर उहो हिकु अहिड़ो त गंदो नासूर आहे जेको पंहिंजी बदबू सां हिन सॼे मुआशिरे खे ख़राब करे थो पघार सरकारी खणे थो गुलामी मूसा खान जी ॾे थो इन्हीअ जे करे इन खे ख़तम करणु असां सभिनी जो फर्ज़ आहे हाणे जॾहिं पंहिंजी औलाद ई चवण वठण छॾे ॾिनो आहे त पोइ ज़िंदा रही छा कंदसि ज़िंदा रही हाणे खैरा ज़िंदा रहंदी त फ़ख्र सां न त मौत खे गले सां लॻाईंदी सो बि फ़ख्र सां लाहींदी
इन्हें मोहताज जिंदगी का तो मौत बेहतर खैरा जे सिरडे खैर हुजे अजु खैरा पंहिंजे जिंदगी के अलविदा थी करे अलविदा थी करे। सूरन खां इहो चङो आहे हिननि सूर कण को वञी पंहिंजे भरत पुटल परियल सां मिलाओ बरो आहे जिन लाइ बस से कांधी बि कोन थिया। ना मने अम्मा ये न कदे अम्मा 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 इन जा के अम्मा कुछ न कहे मैं ताजा पलवा जा के ना मन तू असा के चले नहीं बनी सकी अम्मा तू असा के चले नहीं बनी सकी रहमत हाणे कुछ न थी हाणे सोनी अचे त चेस हाणे को भी तोखे रोकड़ा न होंदो रोकड़ा ना मना ये न चो अम्मा ये न चो अम्मा मामा ओ मामा जल्दी कर गाड़ी करा अम्मा जहर पी चलियो छा अदी जहर पी तो हां मामा हां जल्दी कर गाड़ी घुराए भाऊ गुलाम कादर मेहरबानी करे गाड़ी कराया अदी खेला छा थी यो अदी के दिशा सही ना हां केड़ी पोजीशन हलो अदी खैर ना मामा कुछ कर मामा सकीनाला खैर कंदो ॿुधो आहे त खैरा ज़हर पी छॾियो आहे। खैरा ज़हर पीतो आहे? न ये तो नहीं लगे अम्मा जहर पीतो है जहर पीतो हाँ मासी हाँ ना तो जाए पर खैरा मुझे ये चली नहीं बनी सके खैरा अरे खैरा जल्दी को बाहर गाड़ी आई मासी मासी तो होते जल्दी को गाड़ी आई
पर रखो अलाह ते खैरा अञा जीअरी आहे सिरीअ में साह त इन जनीअ जी चाल मां हलण कोन ॾींदसि कोन इन्हे जी मां चालाकी हलण ॾींदसि अचो दिलावर खान अचो वेहो हाँ निसार खान हाणे मूंखे ॿुधाए त कीअं घुरायो अथई दिलावर खान हाल हाल बि थींदा पहिरियां कुझु खाइण पीअण त थी वञे न निसार खान न खाइण पीअण खे छॾियो तव्हां हवाल ॾियो त मां निकिरी दिलावर खान अॼु असां तव्हांखे दोस्त जी हैसियत सां घुरायो आहे डीएसपी जी हैसियत सां न छा तव्हां अॼु असांखे कुझु लम्हा नथा ॾेई सघो दोस्तीअ जो वास्तो ॾेई मारे वेठे हाणे काॾे वञिबो वेठा सर तव्हांजो महिमान पहुची वियो आहे हा अंदर वठी अचोसि ॿियो महिमान केरु आहे हा दिलावर खान अचे त ॾिसजो हूअं तव्हां दुश्मन ई सही पर मुंहिंजो तॾो समझी हिक ॿिए खे हथ तुंहिंजे तॾे जो ख़्यालु आहे निसार खान न त मूसा खान ईअं मुंहिंजे साम्हूं ज़िंदा बीठो हुजे अचण सां ई मुंहिंजे पिस्टल जी गोली हिन जो इस्तक़बाल न करे ही फौलाद जो सीनो आहे दिलावर खान फौलाद जो सीनो आहे तुंहिंजे न पिस्तौल जी हिक गोली छा असर कंदी हिन जे लाइ पूरो गुदाम बारूद जो कतबाड़ पोइ बि मूसा खान जो सीनो चाक करे न सघंदो बस बस मूसा खान बस मुंहिंजी इज़त खे ॾिसो दिलावर खान मुंहिंजी इज़त खे ॾिसो तव्हां ज़िद खे छॾे ॿई महिरबानी करे वेहो निसार खान मक़सद जी ॻाल्हि कर त मां हितां निकिरां तव्हां बि मूसा खान वञण लाइ तकड़ा आहियो ऐं दिलावर खान बि तकड़ो आहे पोइ मां मक़सद जी ॻाल्हि कंहिंसां कंदुसि अॼु भली तव्हां पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं मूसा खान सां वरियो मां वरी ॿिए चकर ईंदुसि असुल मुंहिंजे मक़सद जी ॻाल्हि इहा आहे दिलावर खान त मां हिते अमुन ॾिसण थो चाहियां तंहिंजे करे तव्हां ॿिन्ही खे हिते घुरायो अथव तुंहिंजे अमुन ख़ातिर असां छा था करे सघूं सिर्फ़ हिकिड़ो वाइदो कहिड़ो वाइदो दिलावर खान जेकॾहिं तव्हां ॿई धुरियूं हिते खीर खंड थी वञो त हितां जो अमुन बिल्कुलु बरक़रार थी वेंदो इहो नामुमकिन आहे निसार खान नामुमकिन निसार खान हाणे घणी देर थी चुकी आहे मूं घणो ई दरगुज़र कयो त हिकु मोहबती माण्हूअ जे हथनि में हथियार न अचे पर जे हाणे हथनि में हथियार खयों पिया अथनि त जेसि ताईं ज़ालिमनि जो अंत न आणींदुसि हथियार फिटो न कंदुसि अंजाम ताईं केर थो पहुचे इहो वक़्तु ॿुधाईंदो वक़्तु मूसा खान छा तव्हां मुंहिंजे करे इन ज़िद तां नथा लही सघो निसार खान तव्हां जे लाइ मूंखे इज़त आहे ऐं मां तव्हां सां वाइदो थो कयां त मुंहिंजे तरफ़ां का बि अगराई न थींदी पर जे भुल में दिलावर खान या उन जे छाटनि का अगराई कई त पोइ पूरे मुल्क खे बाहि ॾेई छॾींदुसि पूरे मुल्क खे हा दिलावर खान तव्हां छा था चओ जेसि ताईं मूसा खान हाकिम खान खे पनाह ॾेई वेठो हूंदो तेसि ताईं मां बार बार अगराई कंदो रहंदुसि बार बार ऐं ओसि ताईं अगराई कंदो रहंदुसि जेसि ताईं मूसा खान जो पूरो नस्ल तबाह नथो कयां दिलावर खान मूसा खान जे नस्ल तरफ़ ॾिसंदड़ अखियूं कढी कांवर खे खाराए छॾियो ऐं उन्हनि जा लाश हिन धरतीअ ते बेकफरनि वांगुरु रुलंदा रहिया इन करे हिकिड़ी सलाह ॾियां थो दिलावर खान ऐं जो इहे बि बेतरो करे छॾ न त ता ज़िंदगी मोहताज बणिजी हिन धरतीअ ते धिका खाईंदो रहंदे धिका
ये धरती मुझी माँ है मूसा खान। वो जायज और नाजायज खे चंगी तरह सुञाणे थी। बस मूसा खान बस। मूं त समझो त तव्हां ॿई सभई मामला हिते ख़त्म करे मुंहिंजी इज़त जो ख्याल कंदो, पर तव्हां त ॿई अञा बि अॻिते वधंदा था वञो। निसार खान जे हितों जो अमन बरकरार रखण चाहियूं थो त जल्द खां जल्द हाकिम खान खे गिरफ्तार कर, न त मां ॿुधाए थो छॾियां अहिड़ी खून जी रांदि थींदी, अहिड़ी त खून जी रांदि थींदी जंहिंखे को बि विसाए न सघंदो, को बि न। निसार खान एतिरी आसानीअ सां हाकिम खान तव्हांखे हथ कोन ॾींदो जेतिरी आसानी सां हाकिम खान जी गिरफ्तारी जी तिलावर ॻाल्हि करे रहियो आहे। हाकिम खान जी गिरफ्तारी लाइ अञा बि वधीक रत जी रांदि थींदी, रत जी रांदि। इन करे चवां थो त हाकिम खान तां सभु केस ख़तम करे छॾियो ऐं दिलावर खान खे उन जी ज़िद तां लाहियो। ही कोन सुधरंदा, हरगिज़ न सुधरंदा जेसी ताईं हिक ॿिए खे तबाह ऐं बर्बाद न कंदा। सदको वञाए जीजा, सदको वञाए। जीजा ही छोकरी अथई आहे त पोइ बि खैरा जी थी है न। जीजा खैरा में ऐं हिन छोकरीअ में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। ही तोसां जीअ में जी मिलाईंदी। हा रही सियाणी, मिस्किन आहियां, सिर्फ़ हिकिड़ो दफ़ो मौक़ो ॾियो, अलाह कंदो तव्हांखे मूं तरफ़ां का बि शिकायत न मिलंदी। ठीकु आहे माई जन्नत, तुंहिंजे भरोसे ते मां हिन छोकिरीअ खे हवेली में रखां थी। जेका शिकायत मिली न त मां तोॾां सम्झंदसि। ॿुधे पई न सुहिणी, माणे कहिड़ा हिते गुल खिलाए वई आहे। अम्मा जी ग़लतियुनि जी सज़ा मूंखे न ॾियो रही सियाणी। तोखे सज़ा कोन थी ॾियां, तूं अॼु खां वठी हिन हवेलीअ में कम ते बीठी वञ, घर जी सफ़ाई ऐं थांवा कपिड़ा धोई छॾ, बाक़ी रही मानी उहा पाण ई सोनी कंदी। ठीकु आहे रही सियाणी। ठीकु आहे, पोइ तूं वञी हाणे घर जो कमकार कर ऐं पंहिंजो घर समझजां। ॾिस मूंखे का शिकायत न मिले। 3 वक़्तनि जो खाधो मिलंदा ऐं पघार 3000। ठीकु आहे रही सियाणी, इहो मुंहिंजे लाइ गंज आहे। चङो, वञी घर जो कमकार कर। शाबाश, पंहिंजो घर समझजां। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त खैरा हिन छोकिरीअ खे हिन हवेलीअ में कम करण लाइ कीअं छॾियो आहे। जीजा खैरा हिन छोरी लाइ बाहि ॿारे छॾी आहे, पर आऊं ॾटा ॾेई तव्हां वटि वठी आई आहियां। जीअं हू तव्हां ते आकड़ थी करे न, तुंहिंजी छोरी अची तव्हां वटि तव्हांजी जुतियूं घे ऐं तव्हांजे दर्जा थांव धोए कपड़ा धोए। जीअं खैरा खे ख़बर पए त जंहिं दर सां फिटाइम न उतां ई असांखे रोज़ी मिले थी ऐं पेट भरे मानी जो टुकर था खाऊं। इहो चङो कयो जन्नत, इहो चङो कयो जो तूं हिन छोकिरीअ खे वठी आई आहीं। खैरा अलाए छा पई पाण खे सम्झे, रही सियाणी सकीना सां पई फिटाए। जीजा तव्हां घबरायो न, आऊं वेठी आहियां न। जे इन खैरा खां तव्हां जूं जुतियूं न उघरायम न त मुंहिंजो नालो बि जन्नत न आहे। जन्नत समझ न। जंहिं ॾींहुं खैरा खे तूं मुंहिंजी जुती साफ़ कराई न, मां तोखे हिन इनाम में 5000 जो वॻो पाराईंदमि। इहो वाइदो आहे तोसां रही सियाणीअ जो।